मेहरबानी साईं नसीर मिर्ज़ा साहब जामे अंदाज़ सां डॉक्टर फयाज़ लतीफ़ जे हिन लुग़त जे हवाले सां तबसरो कयो। हिन वक़्तु असीं प्रोग्राम जे जंहिं मरहले में वञी रहिया आहियूं, असल में उहो सभ खां अहम मरहलो आहे, छो त असां पंहिंजे आलमनि ॿोलीअ सां इश्क कंदड़ ऐं ॿोली जे माहिरनि खे संदुनी पोरे संदुनी महिनतुनि जे उजूरे तौरु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उन्हनि खे अवॉर्ड ॾेई रही आहे। जीअं अॻु में अव्हांखे ॿुधायो त असीं हिन दफ़े 3 सालनि जा अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं, 2020, 2021 ऐं 2022। ऐं इन्हनि 3 सालनि में जंहिं बि सतह ते ॿोलीअ जो कमु थियो आहे, किताब जी शक्ल में, मकाले जी शक्ल में, या जेको आहे सो कंहिं वेबसाइट जी शक्ल में या कंहिं एप्लीकेशन जी शक्ल में, त उन्हनि खे असां पंहिंजे मुअज़्ज़िज़ जजनि जे कयल फ़ैसिले जी रोशनीअ में अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं। ऐं अॼु जॾहिं असां हीअ अवॉर्डनि जी तक़रीब कई आहे, अॼु असां जॾहिं अवॉर्ड ही ॾेई रहिया आहियूं, त मां सम्झां थो अव्हां सभई मौजूदु हिते जेके दोस्त आहियो उहो इन ॻाल्हि जी विटनेस थींदव त हिन इदारे तरफ़ां डिघे अरसे खां वठी इहे अवॉर्डनि जो इहो सिलसिलो हलंदो रहियो आहे। पर कोशिशि कई आहे जीअं हुजण बि ईअं खपे त हर क़दम जेको आहे अॻिते हुजणु खपे। इदारे जे अंदरि माण्हू ईंदा वेंदा रहंदा आहिनि, सरबराह ईंदा वेंदा रहंदा आहिनि, पर हर दौर में उन इदारे जा सरबराह ऐं उन इदारे जा माण्हू पंहिंजो हिकिड़ो निशान छॾी वेंदा आहिनि। त मां सम्झां थो अॼु असां हिन इदारे में जॾहिं ही अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं त इहो अवॉर्ड ख़ुदि हिन दौर जो हिकिड़ो निशान थी रहंदो। ऐं उहो अवॉर्ड जॾहिं अव्हां ॾिसंदा त मां सम्झां थो जेके हिते दोस्त मुख़्तलिफ़ अवॉर्ड तक़रीबुनि में ईंदा रहिया आहिनि, उहे इन ॻाल्हि जी शाहिदी ॾींदा त हिन अवॉर्ड खे असांजे इदारे जे अॻुवाण डॉक्टर समेजो साहब ऐं असां गॾियल सलाह सां हिकिड़े अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां ॾिनो आहे, छो त अवॉर्ड ज़िंदगी जो यादगार थिए थो पियो, जो उहो अव्हां ॾिसंदा त तव्हांखे ख़ुशी बि थींदी। त इन सिलसिले में सभ खां पहिरियां मां साईं डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, साईं मदद अली सिंधी साहब ऐं इदारे जे चेयरमैन डॉक्टर इसाक़ समेजो साहब जिन खे गुज़ारिश कंदुमि त थोरो अॻियां अचनि त असां जीअं अवॉर्डनि जी विरासत जो सिलसिलो शुरू करे सघूं। अवॉर्डनि जे इन मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में असां साल 2020 में जेके अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं, 2 कैटेगरीज़ में अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं। ऐं उन मां जेको पहिरीं कैटेगरी आहे उहा बहितरीन मकाले जी कैटेगरी आहे। ऐं बहितरीन मकाले जी कैटेगरी में साल 2020 जो अवॉर्ड जंहिं मकाले ते मिली रहियो आहे, उन जो उनवान आहे जदीद सिंधी ग्रामर जी ज़रूरत। ही मकालो लिखियो आहे असांजे सिंधी ॿोलीअ जे आलिम डॉक्टर आफ़ताब अबड़ो साहब। मां डॉक्टर आफ़ताब अबड़ो साहब जिन खे गुज़ारिश कंदुमि त उहो अॻियां अचनि ऐं पंहिंजो अवॉर्ड जेको आहे उहो वसूल कनि। अव्हां जो भरपूर ताड़ियूं हुजणु खपनि, हीअ ख़ुशी जो लम्हो आहे असांजे आलमनि लाइ। भरपूर ताड़ियूं हुजणु खपनि। डॉक्टर आफ़ताब अबड़ो साहब जिन खे मुबारकूं ॾींदे ऐं साल 2020 जो जेको ॿियो अवॉर्ड आहे उहो किताब ते असां अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं। सिंधी ॿोलीअ जे निहायत ई मोतबर ऐं निहायत वॾे नाले, तमामु वॾे नाले ऐं सिंधी ॿोली सिंधी लिसानियात ते कमु कंदड़ असांजे निहायत अहम आलिम डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जन जो ही किताबु हुयो सिंधी लिसानियात तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी अभ्यास, उन्हनि ते असां अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं। ऐं इहो अवॉर्ड साईं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जन जो पोटो डॉक्टर अली रूमी साहब वसूल कंदो। उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि ऐं डॉक्टर अलाना साहब जन जो अवॉर्ड वसूल कनि। अहिड़ी तरह सां साल 2021 में 3 अवॉर्ड आहिनि ऐं उन में सभ खां पहिरियां जेको असां अवॉर्ड ॾेई रहिया आहियूं उहो अवॉर्ड जंहिंजे बारे में तमामु घणी तारीफ़ हिते कई असांजे दोस्त अमर फयाज़, उहो किताबनि जी हिकिड़ी ऐप आहे सिंध सलामत किताब घर। उन जे रूह रवां ऐं उन जे बानी
असांजो दोस्त हिते मौजूदु आहे जंहिंजूं महिनतूं उन में शामिलु आहिनि, मोहतरम रशीद समो साहब, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि, हीउ अवॉर्ड वसूल कनि। हीउ अवॉर्ड असां उबैद थईम साहब जन जे नाले कयो हो, पर छो त उबैद थईम साहब हिते कोन्हनि त उन करे हीउ अवॉर्ड असां रशीद समो साहब जन जे हवाले कंदासीं। ॿ हज़ार 21 जे बहितरीन मकाले जो अवॉर्ड जजिस जे फ़ैसिले मुताबिक़ गिलगित बल्तिस्तान में सिंधी ॿोली ऐं सिंधी क़बीलनि जा ओञाण ते असां ॾेई रहिया आहियूं ऐं उन जा लेखक डॉक्टर सजाद रईसी ऐं डॉक्टर इनायतुल्ला भट्टी साहब आहिनि। डॉक्टर इनायतुल्ला भट्टी साहब असांजे पिंडाल में मौजूदु आहिनि, खेनि गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि ऐं पंहिंजो अवॉर्ड वसूल कनि। अहिड़ी तरह सां साल 2022 में बि असां 3 अवॉर्ड मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾेई रहिया आहियूं ऐं इन सिलसिले में सॉफ्टवेयर जो अवॉर्ड जेको सिंधी उर्दू कीपैड सॉफ्टवेयर जो अवॉर्ड आहे उहो असां ॾेई रहिया आहियूं मोहतरम शफ़ीक़ अहमद साहब खे। मोहतरम शफ़ीक़ अहमद। ऐं साल 2021 में असांजो किताब जो अवॉर्ड बि हुयो ऐं किताब जो इहो अवॉर्ड अरबी सिंधी अखर जो अभ्यास असां ॾेई रहिया आहियूं डॉक्टर अल्ताफ़ हुसैन जोखियो साहब जन खे त अचनि ऐं पंहिंजो अवॉर्ड वसूल कनि। डॉक्टर अल्ताफ़ हुसैन जोखियो 2021 जे बहितरीन किताब जो ही अवॉर्ड आहे जेको साईं जन जे हवाले कजे थो। ऐं तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजे जजिस जे फ़ैसिले मुताबिक़ सन 2021 जे बहितरीन किताब जो अवॉर्ड डॉक्टर अल्ताफ़ हुसैन जोखे साहब जन खे आहे ऐं सन 2022 में बहितरीन मकाले जो अवॉर्ड बि डॉक्टर अल्ताफ़ हुसैन जोखे साहब जन ॾांहुं वञे थो, जंहिंजो उनवान आहे इस्म सां हर्फ़ जो सबबु अलिफ़ हमज़े जे इस्तेमाल जो जाइज़ो। असां खेनि तमामु घणी मुबारकूं ॾियूं था डॉक्टर अल्ताफ़ साहब खे त हू पंहिंजे मेरिट ते ऐं जजिस जे कयल फ़ैसिले मुताबिक़ हिन तक़रीब में 2 अवॉर्ड वसूल करे रहिया आहिनि। ऐं सन 2022 जो किताब जो जेको अवॉर्ड आहे उहो हिकिड़ी लुग़त ते मिलियो आहे, जंहिं लुग़त ते असांजे साईं नसीर मिर्ज़ा साहब तफ़सील सां ॻाल्हायो ऐं उहा लुग़त आहे शेख अयाज़ जी शाइरी जी लुग़त, जंहिंजो लेखक आहे डॉक्टर फयाज़ लतीफ़, सिंधी ॿोलीअ जो नाले वारो आलिम ऐं मुहक़िक़। खेनि गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि ऐं पंहिंजो अवॉर्ड वसूल कनि। साईं अवां सभिनी जी महिरबानी, प्लीज़ तव्हां अचिजो। सभ खां पहिरियां त मां पंहिंजे तरफ़ां इदारे जे तरफ़ां ऐं इदारे जे सभिनी कारकुननि जे तरफ़ां ऐं मां सम्झां थो हिते थी सघे थो काफ़ी जजिस मौजूदु हूंदा ऐं जेके न आहिनि उन्हनि सभिनी जे तरफ़ां ऐं सभिनी अवॉर्ड खणंदड़ दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकूं ॾियां थो ऐं उन्हनि लाइ हिकिड़ी सुहिणी ख़ूबसूरत ताड़ीअ जी तक़ाज़ा कयां थो। ऐं हाणे असां स्टेज ॾांहुं अचूं था, बिल्कुलु आख़िरी मरहलो आहे ऐं इन सिलसिले में सभ खां पहिरियां मां गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोलीअ जे नाले वारे आलिम, लुग़त जे माहिर ऐं ग्रामर ते दस्तरस रखंदड़ असांजे साईं डॉक्टर आफ़ताब अबड़ो साहब जन खे तो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर आफ़ताब अबड़ो साहब। माना वारा साईं इसाक समझो साहब, चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, मोहतरम साईं मदद अली सिंधी साहब, साईं एजाज़ कुरैशी साहब, साईं खादिम साहब, साईं मांझी साहब, डॉक्टर साहब, साईं ॻाल्हियूं ॾाढियूं करणियूं हुयूं, दिलि बि ॾाढो चाहियो पिए, पर पोइ छा आहे त घणो वक़्तु गुज़री वियो आहे
उन जे करे मां मुख़्तसिर 2-4 नुक़्ता पेश कंदुसि, ड्रेग मां न कंदुसि, इहो ॻाल्हि मज़ो छॾाए वेंदी। मुख़्तसिर कुझु पॉइंटूं आहिनि ऐं वीचार जोॻियूं पॉइंटूं आहिनि, आम नहज खां हटी करे मूं अर्ज़ु कयूं आहिनि। सरकारी तौरु सिंधी ॿोलीअ जो निफ़ाज़। अॼोके ॾींहं ते अंग्रेज़ सरकार 4-5 सालनि जी कोशिशुनि खां पोइ हिकु सतही पधरनामो जारी करे सिंध में सिंधी ॿोलीअ खे राइज कयो। दोस्तो, असांखे 2-4 ॻाल्हियूं ज़हन नशीन करणु घुरिजनि। पहिरीं त अंग्रेज़नि खे सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां का मुहबत कान हुई, का मुहबत ऐं रहमदिली कान हुई। हिननि जो आम रवैयो इहो हो त सिंध हिकु ग़रीब परगिणो आहे जिते माशी वहिंवार बिना घटि आहे, हितां जा माण्हू अणपढ़ियल ऐं अबोझ आहिनि, उन्हनि सां वर्ताव उन सतह जो करणु घुरिजे। हिननि जल्द परखे वरितो त वेढ़ा क़बीलनि जे सरदारनि ते हथु रखिजे, खेनि जागीरूं ऐं ॿिया एज़ाज़ ॾेई ख़ुशि रखिजे, बाक़ी राज खे हू पाण पिया मुंहुं ॾींदा। ॿिए तरफ़ संदन हाकारे तालीमदान, तारीख़दान, कानूनदान ऐं फ़ैलसोफ़ मैकावली यूरोपीय अमलदारनि खे हिकु नज़ीरो ॾिनो जंहिंखे मैकावली डिस्पैच चइजे थो। ॾिसो हबीबुल्लाह सिद्दीक़ीअ जो किताबु एजुकेशन इन सिंध पास्ट एंड प्रेज़ेंट। उन में हिन सरकार खे सलाह ॾिनी त कब्ज़े हेठि आयल क़ौमुनि खे संदन ॿोलीअ में रवाजी तालीम ॾियो, जीअं हू आम लिख पढ़ करे सघनि, कानून खे सम्झनि, जहिड़े झटे खां पासो कनि ऐं असांजी अतात कंदा रहनि। वाज़े रहे त पहिरें सर्कुलर में सिंधी ॿोलीअ खे कोर्टुनि, पुलिस थाणनि में राज कयो वियो हो। हिननि पहिरियों खातो ॿेलनि जो क़ाइमु कयो, बाद में आपाशी। सरकारी स्कूल क़ाइमु करण लाइ वॾेरनि खां हीअ ज़ोरीअ पैसा वठंदा हुआ। 1900 ताईं तालीम खातो जनरल डिपार्टमेंट ऐं पुलिस जी निगरानी हेठि कमु कंदो रहियो। उन जो हिकु सबबु इहो बि हो त माण्हू स्कूलनि मां मेज़ूं ऐं कुर्सियूं चोराए वेंदा हुआ। ॿियनि परगिणनि में हिननि कॉलेज, टेक्निकल स्कूल क़ाइमु कया ऐं सिंध खे नज़रअंदाज़ कंदा रहिया। एतिरे क़दुरु जो मैट्रिक जो इम्तिहान बि ॾियण लाइ असांखे बम्बई वञिणो पवंदो हो। सिंध खे हिननि तालीम में पोते रखण में दानिस्ता तौरु कोताहियूं कयूं। उन ते तहक़ीक़ी किताब लिखण जी ज़रूरत आहे। हू सिंधी मुस्लमाननि खां हमेशह ख़ौफ़ज़दा रहिया त हू कॾहिं बि हिकु थी असां सां विड़ी सघनि था। उन करे हिननि ज़मींदारनि जे औलाद लाइ सिंध ज़मींदार्स चिल्ड्रन एक्ट राइज कयो। सिंधी ॿोलीअ खे सिंध में सही तौरु राइज करणु, उनखे तरक़ी वठाइण लाइ हिननि वटि का बि रिथाबंदी कान हुई। न हिननि को कॉन्सेप्ट पेपर ठाहियो हो, न वरी सिंधी ॿोली जी तारीख़ ताने पेटे लाइ को रिसर्च पेपर तयारु कयो। अहिड़ी सूरत हाल में सलाम आहे डॉक्टर स्टैक खे, जंहिं पंहिंजे शौक़ सां 1845 धारे सिंधी ॿोली जो ग्रामर तयारु करे वरितो, पोइ अंग्रेज़ी सिंधी ऐं सिंधी अंग्रेज़ी डिक्शनरियूं तयारु करे वरितियूं। हीअ मां तकड़ में इन करे पढ़ां थो त मां जेके ॻाल्हियूं करणु घुरां थो उन्हनि जो तफ़सील सां ज़िक्र मुंहिंजे प्यारे दोस्त मुख़्तियार मल्लाह करे चुको आहे। मां हुन सां सहमत आहियां ऐं किन मामलनि में थोरो इख़्तिलाफ़ आहे, अदरवाइज़ इज़ ऑन प्रॉपर वे। जंहिं लाइ बि हिन मक़ामी हिंदू आलम खां मदद वरिती, उन दौरान सम्झी वरितो त मकानी ॿोली ख़ुदावदी आहे जेका तारीख़ी मरहलनि मां गुज़रंदी इन सतह ते पहुती आहे। उनजो सोती, सरफ़ी ऐं फ़ैली ॻंढापो क़दीम सिंधी ॿोली सां आहे या फितरी अल्फ़ाबेट आहे, उनखे राइज करणु घुरिजे। सरकारी तौरु पधिराई खां अॻु हिन पंहिंजी ऑफ़िस ॿाहिरां बोर्ड हणाए छॾियो हो त जेकॾहिं को माण्हू पंहिंजी मुदा ख़ुदावादी ख़त में लिखंदो त उहा ॿुधी वेंदी। उन सां गॾु हिन सिंधी ॿोलीअ जो ग्रामर ऐं पंहिंजी अंग्रेज़ी सिंधी डिक्शनरी जेका सरकारी ख़र्च ते शाया थी हुई, उन सां गॾु ख़ुदावादी ख़त जी तारीख़ी अहमियत बाबति हिकु नोट ठाहे हिन कमिश्नर मिस्टर प्रिंगल ॾे ॾियारे मोकिलिया त जीअं सिंध में उहे इहो ख़त राज कयो वञे, जंहिं ते कमिश्नर पारां जीअं साईं वज़ाहत सां चयो जुलाई 1849 में ऑर्डर बि जारी कयो त ख़ुदावादी ख़त सरकारी तौरु नाफ़िज़ कयो वञे।
दोस्तो उनखां पोइ जी कहाणी उहा ई आहे जेका प्यारे पाकिस्तान जी आहे। असांखे कहिड़ा ख़्वाब ॾेखारिया विया, असां सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वयूं, उहे को का बि ॻाल्हि न बीठी। रिचर्ड बर्टन जेको आहे हिन जो तालीम खाते सां कहिड़ो तालुक़ु हो? हू त सर्वे डिपार्टमेंट जो अमलदार हो। हिन जेको किताबु सिंध ऐं उन में रहंदड़ सिंधी क़ौमूं लिखियो, जंहिंमें सिंध ऐं सिंधी माण्हुनि बाबति ॿोड़ हारियो अथई, उन जो अव्हां तसवुरु बि नथा करे सघो। सिंधी माण्हुनि खे कचियूं गारियूं ॾिनियूं अथई, असांजे अदब खे जाहिलनि जो अदब कोठियो अथई। अव्हां किताब जे मुतरजुम साईं मोहम्मद हनीफ़ सिद्दीक़ी जो पब्लिशर नोट पढ़ो, अव्हां जा कपाट खुली वेंदा, ईमान खजी वेंदो। सिद्दीक़ साहिबु लिखे थो त असांखे असुल मवाद मां सुफ़नि जा सुफ़ा कढणा पिया। संदसि ॿियो किताबु पंहिंजो सिंध रिविज़िटेड 17 साल सिंधी अदबी बोर्ड में पियो रहियो, इन करे जो उन में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ ग़लति रिमार्क्स ॾिनल हा। हिन सरकार सां चालू कंदे खेॾंदे पंहिंजी राय नौजवान कमिश्नर ब्रटल फेरियर जेको संदसि दिली दोस्त हो, उनखां ज़ोरी मंगराई। कंपनी जे मेंबरनि खे ख़त लिखिया। इन विच में जनाब स्टेक वफ़ात करे वियो, मुक़ाबिले जो मैदान ख़ाली हो। मुंहिंजे दोस्त चयो त जेको आहे सो 10 मेंबर आहे। 10 मेंबर कोन आहे, 8 मेंबर आहे। स्टेक उन वक़्तु मरी चुको हो ऐं रिचर्ड बर्टन जेको ॿियो इन लाइ वरितो थो वञे, उहो उन वक़्तु मिस्र में घुमी रहियो हो। कमिश्नर मिस्टर एल्स अच्छा हिकिड़ी वॾो मोड़ थो अचे, जेका असांजी वॾी बदकिस्मती आहे। वॾो मोड़ थो अचे सिंधी अल्फ़ाबेट में। 1854 हाणे 53 में पास थी चुकी आहे सिंधी ॿोली। 1854 में मथां वरी मोहतरम डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प अची वियो। हिन सरकार पारां राइज कयल पटी ॾिठी ऐं उन ते रिमार्क्स ॾिनई, इट्स रबिश स्क्रिप्ट। पोइ नए सिर सिंधी अल्फ़ाबेट तयारु करे मिस्टर फेरियर ॾांहुं मोकिलियईं। खेसि ख़ातिरी हुई त संदसि आलमाना तजवीज़ूं ज़रूरु अमल हेठि ईंदियूं। अहिड़ो ख़त हिन मिशनरी बोर्ड जितां आयो हो खे लिखियो। कमिश्नर मिस्टर एल्स खां राय घुरी, जेको इन कम मां बेज़ार थी चुको हो। हिन मथे लिखी मोकिलियो हो त इहा अजाई एक्सरसाइज़ थींदी। मूं मुक़ररु कयल अल्फ़बे में कुझु किताब तयारु करे वरिता आहिनि, इहो कमु हाणे मुश्किल आहे। हिते हिकु ॻाल्हि वरजाईंदो हलां त ट्रम्प उहो ख़ुशनसीब माण्हू हो जंहिं 1866 में पहिरियों भेरो शाह जो रिसालो तयारु कयो। ॿियो संदसि अहसान इहो आहे त हिन वॾी सोच वीचार सां सिंधी ग्रामर 1872 में तयारु कयो, जंहिंमां भेरूमल ऐं मिर्ज़ा कलिच बेग मुस्तफ़ी थिया। उन ग्रामर जी अहमियत पूरे नंढे खंड में तस्लीम थियल हुई। बंगाली ॿोली जो माहिर सुनीति कुमार चैटर्जी पंहिंजे किताब ओरिजिन एंड डेवलपमेंट ऑफ बंगाली लैंग्वेज में लिखे थो, काश मां बि अहिड़ो मयारी किताबु लिखी सघां जहिड़ो असांजे हिन लिखियो आहे। ट्रम्प किसा वॾा आहिनि, काफ़ी हक़ीक़तूं अञा पधरूं न थियूं आहिनि, न वरी असांजो एॾां को रुझान आहे। वरी बि शाबस आहे मौजूदा चेयरमैन साईं समेजे साहिब खे जंहिं इन मौज़ूअ ते मेड़ो मचायो आहे। आख़िर में मां सिंधी ॿोली जो ॿेड़ो ॿोड़ींदड़ मां दिलि जे ह्या सड़े थो उन हिसाब सां थो चए। बिल्कुलु ठहियल ठकियल कम में अचे हिन ॾुफेड़ वेंदो। जीअं असांजे हिन मल्हार साहिबु 4 दफ़ा थी चुको हो, हिन में थोरी इफेक्ट्स वठणा हुया। भई असांजो नस्ल जेको आहे उहो बकरीअ सां आहे। हे जेको नस्ल ॿियो आयो जेको थापियो वियो उनजो उठ सां आहे, महिल न पियो थी सघे, ग़लति तरीक़ो हुयो। सिंधी अरबी ऐं सिंधीअ जो मेलाप थी कोन पियो सघे, अननेचुरल इहो जेको आहे सो ॻंढापो हुयो। बहरहाल आख़िर में मां सिंधी ॿोली जो ॿेड़ो ॿोड़ींदड़ कैप्टन रिचर्ड बर्टन जूं उहे तजवीज़ूं संदसि किताब मां पेश कंदुसि, जंहिं लाइ हिन ज़ोर भरियो। अफ़सोस जो संदसि कंहिं हिक बि तजवीज़ ते अमल न थी सघियो। उन ते अमल करण सां कुझु सुधारो मुमकिन हो। हाणे हिन में 2-3 तजवीज़ूं पर ख़ासि असुलु ॻाल्हि ते था अचूं। ट्रम्प साहिबु लिखे थो
त मतिलबु त हीअ ॿी कंहिं बि अल्फ़ ॿे खां मौजूदु आहे, अल्फ़ अरबी वारी जेका मतिलबु त हीअ ॿी कंहिं बि अल्फ़ ॿे खां का घटि न आहे। उन्हनि जी ख़ूबी साबिती आहे त उहा जंहिं ज़बान लाइ ठाहिया विया आहिनि तंहिंजो हर हिकु आवाज़ु चङी तरह ज़ाहिर करे सघनि था। पर इहो सम्झी सघिजे थो त जीअं हाणे अचूं था मेन ॻाल्हि ते, साईं गौर तलब ॻाल्हि नुक़्तो ई हो आहे जंहिं ते असां सम्झो ई कोन्हे को। कैप्टन इहो रिचर्ड बटन पाण थो लिखे, जंहिं इहा स्क्रिप्ट पेश कई मथे बाक़ाइदे में खाको ठाहे मोकिलियो, लिखे थो त पर इहो सम्झी सघिजे थो त जीअं इहे अखर जेका स्क्रिप्ट में मौजूदु आहे अरबीअ खां परे थींदा तीअं ज़्यादा खरंदा वेंदा। ॾाल ॾेॾर त किथां ठाहियूं हिननि दाल तां, अरबी जे दाल तां, उन में टे टुपका ॾिनऊं। हुओ त वठंदा आहिनि हिकिड़ो दाल ॿियो ज़ाल, टे टुपका ॾिनऊं, ॿ टुपका ॾिनऊं, हिकु टुपको ॾिनऊं, वरी ॿ टुपका ॾिनऊं, वरी मथां ॿ टुपका हिकिड़े अखर खे। चए थो त जीअं अरबी अखर खां परे थींदा वेंदा तीअं खरंदा वेंदा। हिन वक़्तु सिंधी लिखण लाइ उन्हनि में तकड़ी फेर घेर करे उन्हनि जो रूप बदिलायो वियो आहे। रिचर्ड बटन सेड तकड़ी फेर पियो आहे, उनजो ओरिजिनल किताबु पियो आहे, तकड़ी फेरफार करे उन्हनि जो रूप बदिलायो वियो आहे। काश मूं वटि इहो टाइम हुजे हा त मां तव्हांखे ॿुधायां त हिननि कहिड़ो ग़लति कमु कयो। पहिरियां हिननि 54 हर्फ़ ठाहिया, पोइ हुन मां 2 हर्फ़ कढिया विया। हिननि जो इल्मु अक़ुलु इहो हुयो, लाम कैंची जेका शाह लतीफ़ इस्तेमालु कई आहे, कातिब लिखी जीअं लायो लाम अलफ़ सां, हिन उन्हनि खे सोतियो करे सम्झो आहे। फ़ोनीम हिकिड़ो हरफ़, अक़ुलु त हिते ई पूरो हुयो, इहो ड्यूअल हुयो, 2 हर्फ़ हुया। कातिब लिखी जीअं लायो लाम अलफ़ सां, की हिकिड़ो उहो रखियऊं, ॿियो ये टे टुपकनि वारी, अॻिते हली कमेटी या तजवीज़ ॾेई इहे 2 अखर हटाए छॾियऊं। अच्छा, ॿियो तकड़ी फेरगार करे उन्हनि जो रूप बदिलायो वियो आहे। एराबूं मुंझाईंदड़ आहिनि। साईं किथे आहिनि एराबूं, मूंखे ॿुधायो त सही। इहो जेको मां तव्हांखे अॻ में अर्ज़ु कयुमि त असां सां हाञा थिया आहिनि। जॾहिं स्ट्रक्चर बिहारियो वियो इन पंहिंजो अल्फ़ाबेट जो, त सभ खां पहिरीं हिननि खे फोनेटिक सिस्टम ॾियणु घुरिबो, वाविल्स ठाहिणु घुरिबा। किथे आहिनि सिंधी जा, किथे आहिनि साईं वाविल? मुञा। इन ते छा शब्द ॾियूं? छो ॾियूं? असांजो पंहिंजो लफ़्ज़ आहे इहो, रुञा। अहिड़ा खोड़ लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जा किथे आहिनि साईं? एराबूं किथे आहिनि? साईं यकीन ॼाणो, मूंखे मां 92 में मुरलीधर जेटले इंडिया मां ख़त लिखियो, उन सां मिड़ी न्याज़मंदी हुई। चई ॿुधण में आयो आहे त लैंग्वेज अथॉरिटी में सिराज साहिब खे रखनि था एज़ अ चेयरमैन। आफ्ताब तूं सिराज साहिब सां वेझो आहे, ख़ुदा जे वास्ते पहिरियों कमु इहो कजो त हिते जेको एराबुनि जो निज़ाम आहे उहो तव्हां ठीकु कयो, उहो पूरो हिकिड़ो सिस्टम ठाहे। साईं हे जेको मौजूदु आहे उहो अरबी वारो आहे। सिंधी ऐं फोनेटिक्स ऐं अरबी फोनेटिक्स में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे, इनखे सम्झणु घुरिजे। इहो असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। अच्छा साईं, एराबूं मुंझाईंदड़ आहिनि। हिकु हर्फ़ खे केतिरा ई आवाज़ आहिनि, तंहिं करे उहे हर्फ़ ॾुखिया ऐं मुंझाईंदड़ लॻनि था। पर उन्हनि जी ज़ाती ख़ूबी कान वई आहे या क़ाइमु रखी सघिजे थी। जीअं तालीम तरक़ी कंदी वेंदी तीअं उन्हनि खे सुधारण जा उपाउ वरिता वेंदा। हिंदुस्तानी माण्हुनि ताज़ो नस्तैली ख़त में जे लिखण में पिणु केतिरियूं ई फेरफार आंदियूं आहिनि। 49 जो मूं वटि 3 डिक्शनरियूं पयूं आहिनि उर्दू जूं क़दीम, उन में रे ते 4 नुक़्ता ॾिना पिया आहिनि। जॾहिं चओ मां तव्हांखे ॾेखारियां, शायदि हिते बि हुजे उन में जेटी पैलेट्स जी उर्दू रस्मुल ख़त में 4 नुक़्ता हुया, रे खे, टे खे 4 नुक़्ता हुया, दाल खे 4 नुक़्ता हुया। पोइ उन्हनि चेंज कयो आहे, हे उन्हनि इशारो आहे। आख़िरी 2 पॉइंटूं अर्ज़ु करे मां पंहिंजी जाइ वठंदुसि। साईं मुंहिंजा, मां निहायत अदब जा हथ ॿधी गुज़ारिश थो कयां उन्हनि दोस्तनि खां जेके चवनि था पर्शियो अरबिक स्क्रिप्ट
साईं मुंहिंजा मूंखे महिरबानी करे ॿुधायो पारसी जो कहिड़ो असां हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हिकिड़ो बि लफ़्ज़, हिकिड़ो बि हर्फ़ पारसी जो कहिड़ो आहे असां वटि कोन्हे। ये मुंझाईंदड़ इस्तलाह असांखे असुल राह खां हटाया विया। कोन्हे पर्सन जो हिकिड़ो बि कोन्हे। ख़ुदि पर्सन अरबी जी मुहताज आहे, सभु एज़ इट इज़ अरबी वाडनी में हिननि पंहिंजा 4 हर्फ़ हुन में विधा, गाफ़ो चे जे जेको आहे सो पे, पर्शन 4 हर्फ़ विधा पंहिंजा। अरबी जा ख़ुदि पंहिंजा जेके आहिनि से 6 हर्फ़ आहिनि, ॿिया इब्रानी जा आहिनि, ॿिया इब्रानी मां वरितल आहिनि 22 हर्फ़। मां चओ थो तव्हांखे हिन महिल ॿुधायां, 22 हर्फ़ इब्रानी जा आहिनि, हुन में 6 हर्फ़ पंहिंजा अरबी जा मिलाए करे उनखे जेको आहे 28 करे कयो वियो आहे। अॼु तव्हां असांखे उहे मेणा था ॾियो। वरी अञा अलाह जो ख़ौफ़, अलाह जी पनाह। के दोस्त वरी चवनि था न साईं न आफ्ताब साहब सिंधीअ में त कुल 7 हर्फ़ आहिनि। अलाह अकबर, सिंधीअ सां तोहीन आमीज़ रवैयो ॿियो थी सघे थो? मुंहिंजे ख़्याल में सिंधीअ लाइ वॾे वॾी गार ई आहे त सिंधी ॿोलीअ लाइ सिंधीअ में कुल 7 हर्फ़ आहिनि। अरे बाबा, व्हाट आर यू टॉकिंग अबाउट? अल्फ बे ते सीन काफ़ रे लाम मीम, इहे असांजा पंहिंजा आहिनि साईं, इहे असांजा पंहिंजा। इन्हनि खे कीअं हे अरबी में उन में आंदो छा त अरबी में त पोइ आया आहिनि। इहो सॼो ड्रामो आहे साईं। 5-7 हर्फ़ न आहिनि। असां सां त अञा हिकिड़ी ॿी वेधन कई हिननि जो ड्र ट्र, हा साईं ड्र, इहे 3 सोतिया आहिनि जेके हुन में अबुल हसन जे किताब में लिखिया पिया अथव, इहे हिन में शामिल ई कोन करे सघे। सो महिरबानी करे इहा ॻाल्हि सम्झो, सिंधी में 7 हर्फ़ न आहिनि। सिंधी मुकमिल जेका असां लैंग्वेज आहे, सिंधी में सभु पंहिंजा आहिनि। इहे सवाइ आहिनि अरबी जा 7 हर्फ़ अरबी जा, बाक़ी पे चे काफ़ लाम। राजा राय सारस हिननि खां त घणो अॻु हुयो। उहो कीअं लिखंदा, रे काॾूं आई, जीम काॾूं आयो, अलफ़ काॾूं आयो। मां डॉक्टर साहिबु 2 कम हिकिड़ा करे वियो आहियां ज़िंदगी में। हिकिड़ो त मां लुग़त में माण्हू तयारु कयो आहे जेको फ़न लुग़त खां बाक़ाइदे वाक़ुफ़ु आहे, ठीकु आहे। ॿियो मां पंहिंजे भाइटे खे तयारु कयो आहे जेको इंडस स्क्रिप्ट पूरी रवानी सां पढ़ी वञे थो। तव्हां प्रोग्राम ठाहियो, उनखे मां घुरायां थो, तव्हांखे बिल्कुलु पूरी रवानी सां ॿुधाईंदो। ऐं इंडस स्क्रिप्ट में जेके 40 हर्फ़ आहिनि, 40 हर्फ़ ऐं 10 हो जेके आहिनि वॉवल्स 50। ठीकु साईं, इहा असुल कहाणी आहे। मां त वधीक अर्ज़ु थो कयां, नाराज़ जेकॾहिं को दोस्त ईंदो हुजे मां हुनखे माफ़ी थो वठां, वरी ॻाल्हियूं बेकार।